नासिम पीपल्स पार्टी सिटी सिंध लाइ मेयर, डिप्टी मेयर, चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जे नालनि जो ऐलान करे छॾियो आहे। कराची लाइ मुर्तज़ा वहाब मेयर ऐं सलमान अब्दुल्ला मुराद खे डिप्टी मेयर नामज़द करे छॾियो आहे। हैदराबाद लाइ काशिफ शोरो खे मेयर ऐं सगीर कुरैशी खे डिप्टी मेयर नामज़द कयो वियो आहे। पीपी सिंध जे सदर डिसार खोड़े कराची में सूबाई वज़ीरनि ऐं पार्टी जे सीनियर अॻवाननि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे उम्मीदवारनि जे नालनि जो ऐलान कयो आहे। गडाब टाउन लाइ तारिक बलोच चेयरमैन ऐं जाम मोहम्मद जोकियो पीपल्स पार्टी जा वाइस चेयरमैन हूंदा। इब्राहिम हैदरी टाउन लाइ पीपल्स पार्टी तरफ़ां नज़ीर भुट्टो खे चेयरमैन ऐं रफ़ीक जत खे वाइस चेयरमैन नामज़द कयो वियो आहे। मलीर टाउन लाइ जान मोहम्मद बलोच खे चेयरमैन ऐं मुज़मिल शाह खे वाइस चेयरमैन नामज़द कयो वियो आहे। सखर लाइ अरसलान शेख पीपल्स पार्टी जो मेयर ऐं डॉक्टर अरशद मुगल डिप्टी मेयर हूंदा। ज़िले काउंसलर सखर लाइ सैयद कुमैल शाह ऐं अख्तर अली महर खे नामज़द कयो वियो आहे। डिस्ट्रिक्ट काउंसलर दादू लाइ सैयद मोहम्मद शाह चेयरमैन ऐं शेर मोहम्मद चांडू खे वाइस चेयरमैन नामज़द कयो वियो आहे। टंडो मोहम्मद खान ज़िले काउंसलर लाइ कासिम अली शाह ऐं गुलाम मुस्तफ़ा जट खे नामज़द कयो वियो आहे। ज़िले काउंसलर सिजावर लाइ दानिश मलकानी खे चेयरमैन ऐं रमीजुल हक ज़नोर खे वाइस चेयरमैन नामज़द करे छॾियो आहे।